मलीर में सिंध जी सकाफती रांद मल्ल जा मुकाबला कराया विया। लासी गोठ में समाजी तंजीम ऐं कुरंगी प्रेस क्लब तरफां अवामी आवाज़ अख़बार ऐं अवामी आवाज़ टीवीअ जे सहकार सां करायल मलाखड़े में मलीर, ठट्टो, नौशेरो फिरोज ऐं नवाबशाह जे मशहूर मल पहलवाननि हिस्सो वरितो। मुख्तियार आलमानी, रिजब बारिजो, राहिब शीदी, खुदाबख्श शीदी, तालबान कश्मीरी, अख्तर जमाली, कायम जोखियो, शकील खासखेली उर्फ कबूतर ऐं ॿियनि हिस्सो वरितो। पहिरें जोड़ में पहलवान अख्तर जमाली, ॿिए में राहिब लासी ऐं टें जोड़ में पहलवान ख़ालिद जमाली मल्लू मारे मलाखड़ो खटे विया। मलाखड़े जे निगरान बाराम खासखेली, अमीन लासी, इलाइक़े जे मोज़िज़ हाजी मंज़ूर हुसैन नुकरच ऐं ॿियनि पहलवाननि खे इनाम ॾिना ऐं अजरकूं वढायूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk